चंद मिंट ॿ मिंट जेको गुफ़्तगू कंदुसि उहो उन जे लाइ कंदुसि हसद साड़ कीनो कूड़ छा आहे जेको अक्सर करे असां में वबा आहे हर कंहिंजे माना जान सां जुड़ियल आहे। मसलन हसद वारियूं शयूं कहिड़ियूं आहिनि? हसद वारियूं शयूं इहे आहिनि बाबा जेकॾहिं ही फरमान आहे पोइ जेकॾहिं चङो कमु करे थो बहितरीन पोइ उन ई ते वरी चंद माण्हू सड़नि था त इहो छो थो करे उनखे किराइण जी कोशिशि कंदा। मसलन हाणे हसद तव्हांखे ख़बर आहे त नेकियुनि खे केतिरो तबाह कंदो आहे। कूड़ नेकियुनि खे ईअं तबाह कंदो आहे जीअं बुज़ुर्गान दीन फरमाइनि था उॾही तव्हां न सम्झंदा हूंदो हिकिड़ो जीत आहे जेको बहराड़ीअ में काठ खे वठंदो आहे। पटियूं हूंदियूं आहिनि बोंस जा लकड़ा हूंदा आहिनि पोइ उन्हनि खे वठंदो आहे उहो खाईंदो आहे काठ हणंदो आहे उन में हिकिड़ो भूसो दाणा दाणा किरंदा आहिनि उहे किरी पवंदियूं आहिनि टुटी पवंदियूं आहिनि। त कूड़ ऐं हसद जेको आहे इंसान जे नेकियुनि खे ईअं खाईंदो आहे जहिड़ो की हाणे ॾिसो आम तरीक़े सां मिसाल आहे कैंची जो। कैंची बि लोह जी ऐं ॿी हिकिड़ी अलाह ताला हिकिड़ी नंढड़ी शइ ठाही आहे जेका इंसान ठाही आहे उहा आहे सनड़ी सफ़ा नाज़ुक पर उन जो कमाल टोड़ण न आहे कटण न आहे उन जो कमाल वरी जोड़ण आहे। सुई छा कंदी आहे कटींदी कैंची छा कंदी आहे कटींदी आहे कपिड़ो कटे दिलियूं कटे रिश्ता कटे मोहबतूं कटे माना उनजो कम ई कटण जो आहे पर सुई वरी कोशिशि कीअं कंदी आहे जोड़ण जी। अल्लाह तबारक व तआला अल्लाह जे कामिलनि वलियनि जो जेको रस्तो रखियो आहे सुई मिसल रखियो आहे। शैतान जो जेको सिलसिलो रखियो अथई उहो कैंचीअ में शैतान जो कमु कटण नफ़रतूं पैदा करण पीउ खां पुट परे करण धीउ खां न्याणी परे करण हसद पैदा करण नेकीअ जे तरफ़ कायल न करण बेनमाज़ी करण नशाई करण ग़लति हरकतुनि में छिकण पर लेकिन अल्लाह जे कामिलनि वलियनि जो रस्तो छा हूंदो आहे जोड़ण पोइ जंहिंजी दिलि टुटल हूंदी आहे उनखे इल्लल्लाह जी ज़रब लॻाए ऐं अल्लाह ताला जे ज़िक्र सां जोड़े छॾींदा आहिनि। ऐं जंहिंजी दिलि ज़ंगियल हूंदी आहे कारी हूंदी आहे गुनाहनि में कारी थी वेंदी आहे पोइ अल्लाह जे कामिल वली जॾहिं पंहिंजी आंगुर उन जे दिलि ते लॻंदो आहे त उहा दिलि मोल ज़िंदा थी वेंदी आहे। असांखे बि ईअं करणु खपे त पंहिंजे कामिलनि जी सोबत वठणु खपे पंहिंजे सचनि जी सोबत इख्तियार करणु खपे। ॾिसो तव्हां जेको वक़्तु गुज़री थो वञे वापसि न ईंदो आहे उहो वक़्तु वापसि न ईंदो आहे पर जेको गुज़री वञे थो त उन ते वरी पछताव करणु खपे त अलाह साईं असां खां इहो वक़्तु गुज़री वियो आईंदा जेको वक़्तु अचे थो उन वक़्त में असां पंहिंजे नफ़्स जो तज़ियो कयूं तज़कियो कयूं ऐं उन वक़्त असां पंहिंजे नफ़्स खे बचायूं। जहिड़ो की तव्हांखे नफ़्स झली थो निमाज़ न पढ़ो तव्हांखे निमाज़ पढ़णी आहे नफ़्स तव्हांखे चवे क़ुर न पढ़ो तव्हांखे क़ुर पढ़णो आहे नफ़्स तव्हांखे चवे चङो कमु न कयो तव्हांखे करिणो आहे छो त तव्हां जवानी आहे तव्हां ख़ूबसूरत सुहिणा सेबता आहियो तव्हांजो नफ़्स दुश्मन थींदो पर जॾहिं सभिनी खे कटे ऐं तव्हां नफ़्स जी बदिले में चङो कमु कयो त पोइ यकीनन सम्झिजो त जॾहिं बि तव्हां पंहिंजे पीर कामिल जो दीदार कंदव न पोइ पीर कामिल चवंदो त मुरीद बि तो जहिड़ो हुजे तालिब बि तो जहिड़ो हुजे। तंहिंजे करे तालिबो इन ॻाल्हि खे वधि में वधि यादि रखो पंहिंजे पीर कामिल सां मुहबत कयो ऐं पंहिंजे पीर कामिल जे सबक़ ते हलो। अल्लाह ताला अव्हांजी जवानी सोन जहिड़ी आहे रब ताला अव्हांजी जवानीअ खे सिधे रस्ते ते हलाईंदो। आमीन।